सिंध काबीना कचे में धाड़ेलनि खिलाफ ऑपरेशन करण जी मंजूरी ॾेई छॾी। सिंध, पंजाब ऐं बलोचिस्तान जी पुलिस ऐं रेंजर्स जा जवान गॾियल तौर ऑपरेशन कंदा। काबीना पुलिस लाइ जदीद हथियार ख़रीद करण लाइ फंड्स जारी करण जी बि मंजूरी ॾेई छॾी। काबीना बोर्ड मुतासिर जे घरनि जी तामीर लाइ रक़म जारी करण जी मंजूरी ॾिनी। कोरोना एमरजेंसी फंड बंदि करण ऐं IT जे कम सां लाॻापियल 3264 मुलाज़िमनि खे अपग्रेड करण जी बि मंजूरी ॾिनी वई। आङुरियुनि ते ॻणण जेतिरा माण्हू बलोचिस्तान जे अवाम ऐं हथियारबंद फौज जे अज़म खे झुकाए नथा सघनि। आर्मी चीफ जनरल आसिम मुनीर चयो आहे त अमन ऐं ख़ुशहाली खे यकीनी बणाइण जो पको करे छॾियो आहे। ISPR चयो त आर्मी चीफ जनरल आसिम मुनीर ग्वादर जो दौरो करे सिक्योरिटी सूरतहाल बाबति ब्रीफिंग वरिती। आर्मी चीफ बलोचिस्तान जे चूंडियल नुमाइंदनि ऐं मुख़्तलिफ़ शोबनि सां वास्तो रखंदड़ माण्हुनि सां बि मुलाक़ात कई। आर्मी चीफ बलोचिस्तान जी तरक़ी वारे अज़म खे बि वरजायो। The coalition government was handed over an economy last year which was completely in shambles. To top it, the previous government had agreed to a loan facility in 2019, which was extended finance facility with the IMF. Unfortunately, instead of honoring the sovereign commitments, did not implement, rather before leaving the office had reversed. I and my team are absolutely committed to complete this program to the best of our ability. We have been in the process of 9th review. I think it has taken longer than it should have, in my opinion, because I have dealt with all the 12 reviews of the one and only completed program in Pakistan history. We seem to be very close to be signing staff level agreement, hopefully inshallah in the next few days. नाणे वारे वज़ीर साख़्तार ईंदड़ 2 ॾींहनि में IMF सां मुआहिदो थियण जी उमीद ज़ाहिर करे छॾी। सियासी जमायतुनि खे बि मीसाक़े मईशत जी दावत। इस्लामाबाद में तकरीब खे ख़िताब कंदे साख़्तार चयो त PTI जी ख़राब हुक्मरानी सबबि मुल्की हालतूं ख़राब थियूं। हालतूं कहिड़ियूं बि हुजनि, अॻूणी हुकूमत जे ठाहनि ते अमल कंदासीं। PTI जी ग़लत पॉलिसी सबबि परॾेही सीड़पकारीअ जे एतमाद खे नुक़सान पहुतो। मुल्क जे डिफॉल्ट करण वारनि ख़बरुनि में का बि सदाकत नाहे। IMF सां मुआहिदे में देर। डॉलर जी क़ीमत हिकु भेरो ॿीहर तेज़ी सां वधण लॻी। इंटर बैंक में डॉलर ₹4.38 महांगो थियण बाद ₹283.50 जो थी वियो। ओपन मार्केट में बि डॉलर ₹4 महांगो थियण बाद ₹284.50 जो थी वियो। क़ीमत में वधीक वधण जो इम्कान। वफ़ाक़ी काबीना तोशाखाना जो रिकॉर्ड पब्लिक करण जी मंजूरी ॾेई छॾी। दिफ़ा वारी वज़ीर फ़ौज आसिफ तस्दीक़ कंदे चयो आहे त तोशाखाना जो रिकॉर्ड जल्द काबीना डिवीज़न जी वेबसाइट ते अपलोड कयो वेंदो। फ़ैसिलो सभु कुझु अवाम आॾो रखण लाइ कयो वियो आहे। पंजाब ऐं KP में चूंड इंतज़ामनि बाबति चीफ इलेक्शन कमिश्नर जी सदारत हेठि इजलास। नाणे जे सेक्रेटरी फंड्स ऐं घरू खाते जे स्पेशल सेक्रेटरी अमन अमान जी सूरतहाल बाबति ब्रीफिंग ॾिनी। नाणे वारे सेक्रेटरी चयो त फंड्स फराहम करण खां इनकार न कयो। इलेक्शन कमीशन फंड्स ते नज़रसानी करे। PTI जे वाइस चेयरमैन शाह महमूद कुरैशी जी चीफ इलेक्शन कमिश्नर सां मुलाक़ात। पंजाब में थींदड़ आम चूंडुनि बाबति ख़दशनि खां आगाह कयो। इलेक्शन कमीशन शाह महमूद कुरैशी खे ख़दशा ख़तम करण जी ख़ातिरी कराए छॾी। समूरनि सियासी जमायतुनि खे हिक जहिड़ा मौक़िया फराहम कराइण जी बि ख़ातिरी कराई। इमरान खान इलेक्शन कमीशन ख़िलाफ़ तौहीनी अदालत जी दरख़्वास्त दाख़िल कराए छॾी। दरख़्वास्त वकील फैसल चौधरी लाहौर हाई कोर्ट जे पिडी बेंच में दाख़िल कराई। दरख़्वास्त में मौक़िफ़ अख़्तियार कयो वियो आहे त इलेक्शन कमीशन इमरान खान खे ॿीहर शोकाज़ नोटिस जारी करे तौहीनी अदालत कई आहे। PTI चेयरमैन इमरान खान 3 केसिस में अदालत आॾो हाज़िर थियण बदिरां हाज़िरी खां छूट वारी दरख़्वास्त ॾेई छॾी। इमरान खान औरत जज खे धमकी ॾियण वारे केस में अदालत आॾो पेश न थियो। इस्लामाबाद हाई कोर्ट में बि इमरान खान हाज़िरी खां छूट वारी दरख़्वास्त दाख़िल कराए छॾी। ATC में बि इमरान खान पेश न थींदो।
इस्लामाबाद हाईकोर्ट इमरान ख़ान जी वीडियो ज़रिए पेशेवारी दरख़्वास्त ते रजिस्ट्रार ऑफिस जा एतराज़ ख़त्म करे छॾिया। दरख़्वास्त ते ॿुधणी अॼु थींदी। मुल्क में ॿीहर दहशतगर्दी जो ज़िम्मेवार इमरान खान आहे। इमरान वटि अदालत खां बचायो तहरीक वक़्तु सिक्योरिटी जो मसइलो नाहे हूंदो। वफ़ाक़ी वज़ीर मरियम औरंगज़ेब चयो आहे त इमरान खान अॼु बि सिक्योरिटी जो बहानो बणाए अदालत में पेश न थियो। अदालत इमरान खान खे घुराए थी त माज़ूरी, बीमारी ऐं बुज़ुर्गी जो बहानो करे थो। लाहौर में पीटीआई जे फौती कारकुननि जो केस इमरान खान समेत पीटीआई जी क़यादत ते दाख़िल। भञठा करण जा कलम शामिल कया विया। पीटीआई अॻवान शाह महमूद कुरैशी चयो आहे त गुज़िरियल ॾींहुं कारकुन बि असांजो शहीद थियो। केस बि असां ते दाख़िल करायो वियो आहे। मुल्क जो 71% अवाम चूंडूं चाहे थो। पीटीआई समझे थी त मुल्क हिन वक़्तु ॾुखी सूरत हाल में दाख़िल थी चुको आहे। असां मुल्क खे ख़राब सूरत हाल जे दुबड़ मां कढणु चाहियूं था। हुकूमत में रहिजे या न, एमक्यूएम इख्तिलाफ़नि जो शिकार। मुस्तफ़ा कमाल पारां राब्ता कमेटी खे हुकूमत खां धार थियण जी तजवीज़, वज़ारतूं छॾण जो मुतालबो। मुस्तफ़ा कमाल चयो आहे त मुस्तफ़ा कमाल एमक्यूएम राब्ता कमेटी जे इजलास मां उथी हलियो वियो। फारूक सत्तार पारां बि मुस्तफ़ा कमाल जे मौक़िफ़ जी हिमायत। सिंध हाई कोर्ट सखर बेंच कंपनियुनि पारां रॉयल्टी जी मद में मिलंदड़ रक़म जा तफ़सील मुकमल ब्रेकअप सां तरफ़ करे वरिता। जस्टिस सलाउद्दीन पवर इमाम चयो आहे त सिंध में मल्टीनेशनल कंपनियुनि खां मिलंदड़ रॉयल्टी डीसीज़ आई चूंडियल नुमाइंदा गॾिजी हड़प कनि था। रॉयल्टी मां हर ज़िले में बहितरीन यूनिवर्सिटी, बहितरीन इस्पताल ऐं डिजिटल लाइब्रेरी क़ाइमु थी सघे थी। कंपनियूं 62 माण्हुनि खे मिल्कियतूं 4 वीगो ऐं मराहतूं ॾियनि थियूं। फंड सही इस्तेमाल न थियण जा ज़िम्मेवार चूंडियल नुमाइंदा आहिनि।